अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंधी गीतन जो बेताज बादशाह अहमद मुग़ल केर आहे? अहमद मुग़ल के एतरी शोहरत छो मिली? मुग़ल के सिंधी वासी छो नथा विसारे सघन? छा अहमद मुग़ल पंहिंजे भाउ सरमन सिंधी के मारायो? तफ़सीली ॻाल्हि ॿोल करण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ज़रूर कजो। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक की तरफ। दोस्तों, अहमद मुग़ल 1 मार्च 1968 ईस्वी में परियालो शहर में जन्म वरितो ऐं संदसि पीउ जो नालो हयात मुग़ल आहे। परियालो शहर पाकिस्तान जे सूबे सिंध जे ज़िले खैरपुर जो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे। परियालो शहर सखर बिराज भरिसां सिंधु दरिया जे खाॿे पासे किनारे ते वाक़िअ आहे। अहमद मुग़ल प्राइमरी खां मैट्रिक ताईं तालीम परियालो शहर खां वरिताईं। अहमद मुग़ल गवर्नमेंट डिग्री कॉलेज सखर मां इंटर पास कयाईं ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर मां मशियात में MA कयाईं ऐं उन खां पोइ PI में नौकरी करण दौरान 2.5 साल जापान में रहियो। अहमद मुग़ल सिंध जो क़ौमी रागी सरमन सिंधी उर्फ़ रहमान मुग़ल जो नंढो भाउ आहे। सरमन सिंधी जेको 27 दिसंबर 1996 ईस्वी ते रोड हादसे में सिंध वासियुनि खां हमेशह लाइ धार थियो। अहमद मुग़ल पहिरियों दफ़ो 1998 ईस्वी ते PTV ते मुतारिफ़ थियो। अहमद मुग़ल के PTV ते सीनियर प्रोड्यूसर समी बलोच मुतारिफ़ करायो। अहमद मुग़ल जो पहिरियों एल्बम 1998 ईस्वी में रिलीज़ थियो, जंहिं एल्बम जो नालो दर्द जी सदा हुई। उन एल्बम अहमद मुग़ल के ॾाढो शोहरत हासिल कराए ॾिनो। अहमद मुग़ल हिन समाज जे हर मसइले ते ॻाईंदो हो। अहमद मुग़ल यतीम जे दर्द के फ़नकारीअ जे ज़रिए बयानु कंदो हो। अहमद मुग़ल जो पसंदीदा फ़नकार सरमन सिंधी ऐं उस्ताद मंज़ूर सखराणी आहे। अहमद मुग़ल ड्यूटी ते हुजण जे करे फ़नकारीअ खां फ़िलहाल दूर आहे।